शोर कोट हिड़ को पंजाब में गोठा उते एकड़ो बुजुर्ग हो जंहिंजो नालो हजरत सुल्तान बाहू Ollie production. जंहिंजो लक़ब आहे सुल्तानुल आरफीन। छा आहे लक़ब सही? फरमाया तो बे बगदाद शहर दी निशानी उच्चियां लम्मियां चीरा हो बुजुर्गो कादरी तरीके जो हजरत पीरान पीर रहमतुल्लाह जो मुरीद हो। फरमा तो बे बगदाद शहर दी निशानी ते उच्चियां लम्मियां चीरा हो सुभान अल्लाह साढ़े जो सुभान अल्लाह। तन मन मेरा पुरजे पुरजे जिवें दर्जी दिया लीरा हो उन्हा दर उन्हा लीरा दी कफनी गल विच पाके ते रलसा संगे फकीरा हो बगदाद शहर दे मैं टुकड़े मंगसा अते करसा मीरा मीरा हो। हजरत सुल्तान आरफीन सभई तो रहमतुल्लाह अलैह मादरजाद वली हुआ अमर जे पेट में जाओ आ खुदा जो वली हुआ एड़ो तो वली हुआ जो नंढड़ो हो बानी खणी बाहर आई नंढड़े बार के खेडाइबो आ ये बाजार में जो लंघी उन साहबजादे सुल्तान बाहू ते वाणियन जो शहर हो हिंदुन जो शहर हो बाजार में दुकान ते वेठा हा जह बि वाणे जी नजर पई पे चए पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ये शहर में उधम मचियो 3064755525 ॿिया वाणिया जेके परे हा उनखे जो ख़बर पई से दुकान बंदि करे भॼी विया त मतां असां मुस्लमान थियो। नेठ वञी वक़्त जे हाकिम खे दरख़्वास्त ॾिनऊं त साहबज़ादो ॿाहिरि न कढो असांजो मज़हब तो ख़राब थिए। बादशाह ऐलान कयो त फलाणे टाइम ते निकिरंदो फलाणे ते कोन निकिरंदो हो दुकान अॻे ई बंदि करे वेंदा हा। आख़िरकार साहबज़ादो बीमार थी पियो नंढड़ो वाणियो हकीम आ हकीम खे चयो त हली सुल्तान बाहू जो इलाज कर। हकीम चयो त मां इलाज कोन कंदुसि मुंहिंजो इलाज थी वेंदो मां ॾिसंदोसांसि त मुस्लमान थी वेंदो। चए भले ईअं न कर पाड़े जी ॻाल्हि आहे मुस्लमान तूं कोन थींदे चए न बाबा इहो ॿार ई अहिड़ो आहे। चई भला ठीकु आहे नथा मिड़ो त नंढड़े ॿार जो चोलड़ो मूंखे आणे ॾियो उन चोले खे मां सुंघी दवा ॾियां। हकीम अहिड़ा बि हूंदा हुआ जेके कपिड़ो बि सुंघंदा हुआ मर्ज़ ॿुधाईंदा हुआ। चए भला ठीकु आहे हज़रत सुल्तान आरफीन रहमतुल्लाह अलैह जो नंढड़े जो चोलड़ो खणी हकीम खे ॾिनो अथन वाणे जी चोले ते नज़र पई आहे ॾिसण सां तो चवे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोजादा इलाज इलाज जे बागो हिंदू मुसलमान थी तो वञे पियो। अल्लाह जा वली मादरजाद वली हूंदा आहिनि। सुल्तान बाहू अचे थो देरे गाज़ी खान जे भरमा लॻियो आहे फ़क़ीरनि जी जमात पुठियों आहे हिकिड़ी ॿुढड़ी माई आई अर्ज़ कई कुर्बान जा फ़क़ीर तव्हां फ़क़ीर था ॾिसजो अॼु मुंहिंजी मानी खाई पो वञो। सुल्तान आरफीन सम्झो हे रनज़ाल आहे मिस्कीन आहे ग़रीब आहे हाणे असां हेॾे 50 माण्हुनि खे मानी खाराए हिन जो त अटो पूरो थी वेंदो। सुल्तान आरफीन चयो त माई असां तुंहिंजो शर्त क़बूल कंदासीं पर असांजो बि शर्त क़बूल कर। चए कहिड़ो? चए पचाए तूं रध तूं खाराए तूं पर अटो असांजो ख़र्चो असांजो। चएसि भला इहा ई ॻाल्हि क़बूल आहे ख़िदमत अलाह वारा जी वॾी ॻाल्हि आहे न साईं। माई खे नंढड़ी न्याणी आहे पींघे में सुती पई आहे सुल्तान आरफीन के बबर जे हेठां वेही रहियो माईअ जी भूंगड़ी में फ़क़ीर वेही रहिया माई मानियूं पचाइण शुरू कयूं थोड़ी देर गुज़री उन नंढड़ी नींगरड़ी खे बुख लगी आ पींघे में रोअण शुरू कई।
ॿार रोईंदो आहे कुरारी खे ख़बर कान्हे का इहे फ़क़ीर सम्झिजो उहो फ़क़ीर चई जी अम्मा मुंहिंजी छोकिरी खे लोॾो त ॾे पींघे में लोॾो त ते रोए थी हज़रत सुल्तान लारफी रहमतुल्लाह अलैह थियो आहे सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह थियो आहे पींघे खां वठी चवे थो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह जे वलीअ हिकिड़ो लोॾो ॾिनो आहे ॿियो लोॾो ॾिनो आहे ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र जारी आहे उहो 6 महीने जी छोकिरी पींघे में शुरू थी वई ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हज़रत सुल्तान लारफी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था ओ कुरारी तुंहिंजे छोकिरीअ खे अहिड़ो ज़िक्र ॾेई थो वञा जो मरण घड़ीअ ताईं कोन विसरंदुसि Ali production. दुनिया शाहिदा सुल्तान आरफिन माइक बाटा मानी खाई रवानो थियो उहा 6 महीने जी छोकिरी ज़िक्र जो शुरू कई त पोड़ी थी वई ज़िक्र जो बंदि कोन थियो अरे अल्लाह जा वली माउ जे पेटां पढ़िया अचनि अमर जे पेटां वली बणिया अचनि मादरज़ाद वली थिया अचनि जंहिं ते नज़र कनि था जा बेड़ा पार छा मुहम्मद अण पढ़ियो हो ॾाढे ॻाल्हि छा रसूलुल्लाह अण पढ़ियो हो ओ बेहया हया कर नबी ते कलमो भरियो थी मुंहिंजे नबी खे अण पढ़ियो न चओ अल्लाह ताला फरमाईंदो आहे अल्लमहु शदीदुल क़ुवा मुंहिंजे मुहम्मद करीम खे मुल्ला मौलवी कोन पढ़ायो आहे रसूलुल्लाह खे पढ़ाइण वारो रब الرحمن علم القرآن خلق الانسان علمه البيان اللہ تعالیٰ جی ذات بابرکات فرمائے ماں محبوب محمد کریم جو رب الرحمن استاد ہے 030647555525 अरे जेके उस्ताद रब जहिड़ो मिले जेके ख़ुदा जी ज़ात बाबरकात पढ़ाए उनखे अणपढ़ो चवण मुंहिंजा दा कुफ्र जो कलमो आहे